Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. हुकूमत तरफा 1971 में मुल्क छॾींदड़ बंगालिन जूं मिल्कियतूं बंगालिन खे ॾियण जो फ़ैसिलो। बंगालिन जी ज़मीननि जे विकिरे ते पाबंदी लागू। 1971 में बंगालिन तरफां छॾियल मिल्कियतुनि बाबति सिफ़ारिशूं तयारु करण जे लाइ जुड़ियल कमेटी जो वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम जी सदारत हेठि इजलास। कमेटी बंगालिन तरफां छॾियल मिल्कियतुनि जा तफ़सील तलब कंदे चयो आहे त ॿुधायो वञे त बंगालिन केतिरियूं मिल्कियतूं छॾियूं, उहे मिल्कियतूं कंहिंजूं हुयूं ऐं कहिड़े क़ानून तहत विकिरो थियूं। पाकिस्तान छॾींदड़ बंगालिन जा घर, ज़रई ज़मीन, सोन, इनामी बॉन्ड्स, सेविंग सर्टिफिकेट्स मुंजमिद करण जी हिदायत। कमेटी जे सरबराह फ़रोग़ नसीम चयो आहे त बंगालिन तरफां छॾियल मिल्कियतुनि जे वारिसनि बाबति इंसाफ़ कयो वेंदो। काबीना में रिपोर्ट पेश कंदुसि। सुप्रीम कोर्ट रहीम यार ख़ान में मंदिर ते हमले में मुलविस जवाबदारनि खे फ़ौरी गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। शहरपसंदीअ जे लाइ भड़काईंदड़नि ख़िलाफ़ बि कार्रवाई जो हुकुम। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त मंदिर जी बहालीअ जे लाइ ख़र्च जवाबदारनि खां उगाड़ियो वञे। अहिड़ा ॾोहारी हिंदू बिरादरी जे लाइ मसइला पैदा करे रहिया आहिनि। अॻिते अहिड़ा वाक़िया पेश न अचण खे यकीनी बणायो वञे। पंजाब जे चीफ सेक्रेटरी ऐं IG खां अॻु भराई रिपोर्ट तलब। पाण मुरादो नोटिस ते ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस जी IG पंजाब ऐं चीफ सेक्रेटरी खे छंड। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मंदिर ते हमले सां सॼी दुनिया में पाकिस्तान जी बदनामी थी आहे। पुलिस तमाशो ॾिसण खां सवाइ कुझु नाहे कयो। हिंदुनि जो मंदिर ढाथो वियो आहे। सोचो संदनि दिलि ते छा गुज़रंदी हूंदी। जेकॾहिं मस्जिद खे शहीद कयो वञे हा त मुस्लमाननि जो छा रद अमल हुजे हा। रहीम यार ख़ान पुलिस मंदिर हमिलो केस में 8 सालनि जे नीगर खे गिरफ़्तार करे रिमांड वरितो। छा SHO खे ख़बर न हुई त ॿार खे गिरफ़्तार करे रहियो आहे? छा 8 सालनि जे ॿार खे ख़बर आहे त हू हिंदू आहे या मुस्लमान? अहिड़े SHO खे नौकरीअ तां फ़ारिग़ करणु घुरिजे। मुअतली सां सरकारी ऑफिसर्स जा मज़ा थी वेंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट में मंदिर हमले बाबति पाण मुरादे नोटिस ते ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस जा रिमार्क्स। अदालत तरफ़ां रहीम यार ख़ान जे कमिश्नर जी कारकर्दगीअ ते बेइत्मिनानी जो इज़हार। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त कमिश्नर, DC ऐं DPO कमु नथा करे सघनि त खेनि फ़ौरी हटायो वञे। वाक़े ते पुलिस जो पछताव ॾिसी लॻे थो त पुलिस में जोश नाहे रहियो। पंजाब पुलिस में प्रोफेशनल माण्हू हुजनि हा त हेल ताईं मामला हल थी वञनि हा। 8 सालनि जे ॿार खे मुबैना तौहीन जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो। छा पंजाब पुलिस में अकुल ऐं शऊर नाहे? मुर्तज़ा वहाब कराची जे एडमिनिस्ट्रेटर तौर ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। KMC में ऑफिसर्स ऐं मुलाज़िमनि तरफ़ां नए एडमिनिस्ट्रेटर जी आजियां। एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब KMC जे ऑफिसर्स ऐं मुलाज़िमनि सां तारुफ़ी मुलाक़ात कई। एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब चयो आहे त गुज़िरियल 4-5 सालनि खां कराची जा मसइला ई हल न थिया आहिनि। मुंहिंजो कमु वेछाउनि वारी सियासत ख़तमु करणु आहे। कराची जो मसइलो हल करण जे लाइ जंहिं बि इदारे सां वेहणो पियो वेहंदुसि। कराचीअ में सभ खां पहिरीं पाणीअ जो मसइलो हल थियणु घुरिजे। पंजाब जी ब्यूरोक्रेसी को बि कमु नाहे कंदी। कामोरनि खे पंहिंजी ज़िंदगी इंजॉय करण खां सवाइ ॿियो को बि कमु नाहे। सुप्रीम कोर्ट में रहीम यार ख़ान मंदिर हमले बाबति पाण मुरादे नोटिस ते ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस जी पंजाब जी ब्यूरोक्रेसी ते तनक़ीद। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त पंजाब में कमिश्नर्स, DCs ऐं ACs जी कारकर्दगी कीअं चेक कई वेंदी आहे। का ख़बर नाहे त सूबाई इंतिज़ामिया खे असाइनमेंट केरु ॾींदो आहे। असांजी पुलिस ऐं इंतिज़ामिया वाक़ियो थियण खां पोइ कमु शुरू कंदी आहे। छा अहिड़ो को निज़ाम नथो ठाहे सघिजे जो वाक़ियो थियण खां अॻु रोके सघिजे? जस्टिस कादी मोहम्मद अमीन पंहिंजे रिमार्क्स में चयो त सुप्रीम कोर्ट समूरनि मज़हबनि जी अदालत आहे। सुप्रीम कोर्ट समूरनि मज़हबनि जे शहरनि जे हक़नि जे तहफ़ुज़ जी ज़ामिन आहे।
भिरा रोड भरिसां ॻोठ चाही मनोमल में मेहार पेर तिरकण सबबि सदावाह में ॿुॾी वियो। नौजवान आमिर चौहान नुसरत कैनाल भरिसां मेहूं चारे रहियो हो त पेर तिरकण सबबि बाह में किरी पियो। इतलाह ते वारिस ऐं ॻोठाणा पहुची विया। नौजवान जी ॻोल्हा जारी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन सवारी थियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।